अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जगह किस्त अचण वारी आहे उन जे बारे में तव्हांखे मालूमात ॾींदा हलूं। छा उन में वाक़ई रईस गफ़ार ख़ान वल्लू खे रिहा करे छॾींदो? इहा रिहाई ॾिसी करे जेको आहे हाकिम ख़ान मजबूर थी वेंदो ठाह करण ते। छा हू ॾिसंदो त रईस गफ़ार ख़ान छा वाक़ई एॾो सुठो माण्हू आहे ऐं जेको वल्लू खे रिहा करे छॾियईं? छा हिन नेक्स्ट एपिसोड में इहो शइ ॾिसी करे वारिस ऐं रबन में इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदो? रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ु तो माण्हू छो छॾे ॾिनो? छा नेक्स्ट एपिसोड में ओठो मीरा खे वाक़ई रबन ते पुॼाईंदो या वरी इहो ईअं वरी दिलि में ॻाल्हियूं करे रहियो आहे या कमाल ख़ान खे मीरा जे बारे में ॿुधाए छॾींदो? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। पहिरियां वीडियो खे पूरो ॾिसो ऐं थी सघे शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फॉलो लाइक वीडियो के ज़रूर अॻियां शेयर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों रईस गफ़ार ख़ान रहम दिल माण्हू आहे। पहिरियों त हिकु ॿ किस्तनि खां पोइ वल्लू खे छॾे ॾींदो, मारींदो कोन। इहा शइ रबन वारा ऐं वारिस वारा ख़ासि करे वारिस इन शइ ते कावड़ कंदो, तूं ज़िंदा छो छॾे ॾिनो, मारियो हानि खे। लेकिन रबन बि सम्झाईंदो उन खे त बदल के मारबो न आहे ऐं रईस गफ़ार ख़ान बि सम्झाईंदो वारिस खे। ऐं हाकिम ख़ान इहा शइ ॾिसी मजबूर थी वेंदो त रईस गफ़ार ख़ान सुठो माण्हू आहे, असां ज़ालिम आहियूं। अहिड़े हिसाब सां हुननि जो इहो ज़ोर आहे हाकिम ख़ान जो ऐं वल्लू जे भाउ जो त वल्लू खे ज़िंदा छॾायो वञे रईस गफ़ार ख़ान सां ॻाल्हाए करे। लेकिन हाकिम ख़ान इहो सोचियो वेठो आहे रईस गफ़ार ख़ान कॾहिं कान छॾींदो। अन क़रीब दोस्तों मीरा खे रबन ताईं पुॼाइण जी कोशिशि कंदो ओठो, ऐं ओठो इहा ॻाल्हि मीरा जी कमाल ख़ान खे कोन ॿुधाईंदो। अन क़रीब कमाल ख़ान सां ओठो मुलाक़ात कंदो ऐं अहमद सां बि वरी राब्तो इन ओठे जो थींदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।